ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 9 अध्याय में ॾिठो त भीष्म पितामह युधिष्ठिर ॿियनि पांडवनि, द्रौपदी ऐं ॿियनि सभिनी रखेश्वरनि, मुनेश्वरनि ऐं ब्राह्मणनि खे ज्ञान उपदेश ॾियनि था ऐं पोइ माता द्रौपदी खां माफ़ी बि घुरनि था। सभई चो जय श्री कृष्ण। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जो 10 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे भीष्म पितामह जो श्री श्याम सुंदर जी स्तुति करे पंहिंजो शरीर त्याग करणु ऐं श्री शौंक जी जो पुछणु त पोइ भीष्म पितामह जो छा थियो ऐं उन ज्ञान जो राजा युधिष्ठिर ते कहिड़ो असरु थियो। श्री सूत जी चवनि था त भीष्म पितामह ही सभु ज्ञान पांडवनि, द्रौपदी ऐं ॿियनि सभिनी खे ॿुधाए चतुर्भुजी रूप परमेश्वर जो ध्यानु हृदय में रखी श्री कृष्ण ॾांहुं निहारे चयो, ए ज्योति स्वरूप पार ब्रह्म, तव्हां फ़क़ति पंहिंजे भक्तनि जी मर्ज़ी पूरी करण वास्ते अवतार वठो था। जहिड़ी तरह तव्हां दया जी वाट सां मुंहिंजे साम्हूं वेठा आहियो, कृपा करे ओहिड़ी तरह वेठा रहो, जंहिं करे प्राण त्यागण वक़्तु तव्हांजे चरणनि जो ध्यानु मुंहिंजे हृदय में बणियो रहे। तव्हां जनम मरण खां रहित आहियो ऐं तव्हां फ़क़ति पृथ्वी जो बोझ लाहिण ऐं अधर्मी दुष्टनि खे मारण वास्ते अवतार वठो था। ऐं अव्हां जे अवतार वठण जो हिकिड़ो सबबु हीउ बि आहे त संसारी माण्हू अव्हां जे चतुर्भुजी रूप जो ध्यानु हृदय में रखी सभिनी पापनि खां छुटी भवसागर पार लंघे था वञनि। अव्हां जी दया ऐं कृपा पंहिंजे भक्तनि ते एतिरी आहे जो अर्जुन, जेको अव्हां जो भक्त आहे, उन जे प्राणनि जी रक्षा करण वास्ते तव्हां रथवान थिया ऐं अर्जुन जे अॻियां बीही अर्जुन खे हर संकट खां बचायो। ऐं जॾहिं मूं वॾा वॾा अस्त्र ऐं बाण अर्जुन खे हयां थे त उन वक़्तु जेकॾहिं काल बि साम्हूं बीठो हुजे हा त उहो बि डिॼी भॼी वञे हा, लेकिन तव्हां अर्जुन जी रक्षा करे अर्जुन खे उन्हनि बाणनि खां बचायो ऐं उन्हनि बाणनि खे पंहिंजे मथां ते खयो ऐं उन्हनि बाणनि जे ज़ख़्म जे करे अव्हां जे कोमल बदन मां रत जा छंडा अहिड़ा त सुहिणा ॾिसण में थे आया, जिन जी सूंहं जो बयानु मां करे नथो सघां। अव्हां जे चंड जहिड़े चेहरे ते गुंडीदार वार अहिड़ा सुंदर मालूम थे थिया, जहिड़ा कारा भंवरा कंवल जे गुल ते शोभिया पाईंदा आहिनि। तव्हां जी पेशानीअ ते मिटी पवण ऐं पघर अचण अहिड़ो मालूम थे थियो जहिड़ियूं माक जूं बूंदूं गुलनि जे मथां रहंदियूं आहिनि ऐं उहो पघर तव्हां पंहिंजे पीतांबर सां उघी साॼे हथ में चाबुक ऐं खाॿे हथ में गोरनि जूं वाॻूं खणी रथ खे जल्द मुंहिंजी तरफ़ डोरायो थे।
मुंहिंजी मर्ज़ी आहे त अव्हांजो उहो ई रूप मुंहिंजी अखियुनि में साबित रहे ऐं तव्हांजा कमल जहिड़ा चरण मुंहिंजे हृदय मां ॿाहिरि न वञनि। तव्हां बि पंहिंजे भक्तनि जो अहिड़ो मान रखंदा आहियो जो अव्हां महाभारत थियण खां अॻु में इहो प्रण कयो हो त अव्हां हथियार न खणंदा, लेकिन मूं बि भेस में अची इहो प्रण कयो हो त जेकॾहिं आउं भीष्म पितामह आहियां त अव्हां खां लड़ाई में हथियार ज़रूरु खणाईंदसि। सभई चयो जय श्री कृष्णा। ऐं उन भेस में जॾहिं मूं अर्जुन जे रथ जा फीथा बञी अर्जुन जे रथ जे घोड़नि खे मारे छॾियो हो ऐं अर्जुन जे रथ जी ध्वजा ऐं अर्जुन जा तीर कमान सभु बञी छॾिया हुआ, तॾहिं तव्हां कृपा करे इहो वीचार कयो हो त मुंहिंजो प्रण छुटी वञे त बेशक छुटी वञे, को डपु न आहे, पर मुंहिंजे भक्त जो प्रण पूरो थियणु घुरिजे। ऐं ईअं सम्झी अव्हां अर्जुन जे रथ जो बगल फीथो खणी मूंखे मारण लाइ मुंहिंजी तरफ़ डोड़िया ऐं तव्हां पंहिंजो प्रण टोड़े मुंहिंजो प्रण मतिलबु त पंहिंजे भक्त जो प्रण पूरो कयो। जंहिं वक़्तु अव्हां फीथो हथ में खणी मुंहिंजी तरफ़ डोड़िया थे उन वक़्तु तव्हां अहिड़ा सुंदर मालूम थे थिया जहिड़ी बिजली बादलनि सां गॾिजी धूम धूम सां चरी ईंदी आहे। डोड़ण वक़्तु अव्हां पंहिंजो पहिरियल पीताम्बर पृथ्वीअ ते किराए छॾियो, जंहिं जो सबबु हीउ आहे त जॾहिं अव्हां हथियार खणी मुंहिंजी तरफ़ डोड़िया थे उन वक़्तु पृथ्वी डिॼी थे त मतां अव्हां मूंखे मारण वास्ते पंहिंजो प्रण टोड़े छॾियो। कृष्ण भॻवान जो हिकिड़ो प्रण इहो बि हो त हू पापियुनि जो नास कंदो ऐं पृथ्वीअ तां बोझ लाहींदो। तॾहिं तव्हां पृथ्वीअ जे मन जी ॻाल्हि सम्झी पृथ्वीअ खे धीरज ॾियण वास्ते पंहिंजो पीताम्बर धरतीअ ते किरायो। जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, हिन धरतीअ ते जेको बि कमु चाहे उहो नंढे मां नंढो हुजे चाहे वॾे मां बि वॾो हुजे, उन जे पोयां को न को मक़सदु ज़रूरु हूंदो आहे। इन लाइ हर ॻाल्हि में परमेश्वर जी रज़ा ते राज़ी रहणु घुरिजे। सभई चयो जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिलु थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो। जय सिया राम। राधे राधे।